जी दोस्तों, जी सजणों, अव्हांखे भली कार चवंदा पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। जीअं त असांजे चैनल जे थ्रू अव्हांखे सिंधी माण्हुनि जे बारे में मालूमात मिलंदी रहंदी आहे। पंहिंजो वीडियो स्टार्ट करण खां पहिरीं अव्हांखे गुज़ारिश कंदासीं त बराए महिरबानी असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं तव्हां ताईं बहितरीन वीडियोज़ पहुची सघनि। जी दोस्तों, जीअं त टाइटल ॾिसी अव्हां सम्झी विया हूंदव त असां अॼु पंहिंजे वीडियो में अव्हांखे कहिड़ी सिंधी शख़्सियत जे बारे में मालूमात ॾींदासीं। जी हा, इंडियन अदाकार बॉलीवुड जो हिकिड़ो सुपरस्टार आफ़ताब शिवदासानी। पूरी दुनिया में पकड़ियल लखें सिंधियुनि वांगुरु आफ़ताब शिवदासानी भी एक सिंधी है। आफ़ताब शिवदासानी जो जन्म 25 जून 1978 मुंबई में थियो। संदसि जे वालिद जो नालो प्रेम शिवदासानी है, जेको एक सिंधी है, ऐं वालदा जो नालो पुतली, जेका पारसी है। आफ़ताब पंहिंजी तालीम सेंट ज़ेवियर हाई स्कूल फोर्ट मुंबई में वरिती। आफ़ताब उन्हनि ख़ुशनसीब इंसाननि में आहे जिन जो प्रोफेशनल कैरियर उन्हनि जी नंढी उम्र में स्टार्ट थियो। फ़क़त 14 महीननि जी उम्र में हिन पंहिंजे कैरियर जो आगाज़ कयो एक बेबी फूड कंपनी जे टीवी कमर्शियल में। उन खां पोइ हिन मुख़्तलिफ़ फिल्मुनि में एज़ अ चाइल्ड एक्टर कमु कयो, जहिड़ो क मिस्टर इंडिया 1987 में, शहनशाह 1988 में, चालबाज़ 1989 में, अव्वल नंबर 1990 में ऐं साॻी साल में इंसानियत में कमु कयो। ऐं इहो सफ़र जारी रहियो जॾहिं पहिरियों दफ़ो 1999 में राम गोपाल वर्मा जी फिल्म मस्त में आफ़ताब पंहिंजी अदाकारीअ जा जोहर ॾेखारिया हिकु हीरो तौरु। जी दोस्तों, हूँ तो आफ़ताब तमाम घणियुनि फिल्मुनि में कमु कयो, लेकिन असां तव्हांखे आफ़ताब जी कुछ मशहूर फिल्मुनि जा नाला ॿुधाईंदासीं, जंहिंमें मस्त, कसूर, लव के लिए साला कुछ भी करे गया, प्यार इश्क और मोहब्बत, कोई मेरे दिल से पूछे, आवारा पागल दीवाना, जानी दुश्मन, फुटपाथ, मस्ती, मनी है तो हनी है, कमबख्त इश्क, प्लेयर, ग्रैंड मस्ती, ग्रैंड मस्ती। जी दोस्तों, आफ़ताब पंहिंजे कैरियर में मुख़्तलिफ़ अवार्ड्स भी खटिया, जंहिंमें स्टार स्क्रीन अवार्ड, ज़ी सिनी अवार्ड, फिल्म फेयर अवार्ड, स्क्रीन वीकली अवार्ड, बॉलीवुड मूवीज़ अवार्ड फॉर बेस्ट कॉमेडियन। जी दोस्तों, तो ही हुयो आफ़ताब शिवदासानी, सिंध सां लाॻापियल हिकु चिमकंदड़ सितारो। जी दोस्तों, उम्मीद है तो तव्हांखे असांजो वीडियो पसंद आयो हूंदो। जेकॾहिं पसंद नाहे भी आयो तो पंहिंजो फीडबैक कमेंट में लिखो त जीअं असां पंहिंजे वीडियोज़ में बहितरी आणे सघूं। गुज़ारिश आहे अव्हां सां चैनल के सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो त जीअं सिंधी माण्हुनि जी मालूमात वधि खां वधि शेयर थी सघे। लख लाइक़ थोरा सलाम, जय झूलेलाल।